अरसे का स्कूल तो जो बंद 2010 को वटी यको ही बिल्डिंग खत्म लगी पई 1982 में खेला 1982 में खेला पुरानी बिल्डिंग है सफाई पो मास्टर आया बट कुछ वक्त पढ़ाया बार वरी फिटी करे वरी 10 साल स्कूल बंद आ मुकम्मल तौर बंद आ वरी हाण वेझाणे में हिन बोडे को पो मास्टर आयो चनो जेको 7 महीना पढ़ायो पट ते 1200 मथो चितिन जा टोटा किरन पिया पो हू पढ़ाए उनजो ॿारनि खे नुक़सान थींदो इन करे हुन पंहिंजी बदली कराई ॿिए पासे पोइ अलाए हुन पान कराए अलाए हुन कराए महिरबानी करे साईं मुराद शाह खे असांजो अर्ज़ु आहे ऐं अपील आहे साईं एपीएम सरदार रफ़ी खान के साईं साले शाह के एमएम के असांखे वॾो टाइम थियो आहे असां वॾियूं दरख़्वास्तूं ॾिनियूंसीं वॾो टाइम थियो आहे आसरा ॾियनि था बिल्डिंगूं धंधा ठाहे वेंदा पर को बि कमु नथा कनि ऐं ॿियो त असांजे ॻोठ जो जेके मास्तर आहिनि जेके ॾिसनि ॻोठ जा मास्तर आहिनि त उहे उते रखनि असांजे ॻोठ जो मास्तर आहे उहो असांजे ॻोठ जो मास्तर रखाए वञिजे ऐं असांजे ॻोठ जी बिल्डिंग जो कमु कराए वञिजे बिल्डिंग मुकम्मल ख़तमु आहे हींअर जेकॾहिं मासूम ॿार जेको तइलीम जेको मुतासिर आहे मास्तर हिते मुक़ररु थियल आहे उहो ड्यूटी करण लाइ तयारु न आहे उहो अचण लाइ तयारु न आहे ऐं जेके मासूम ॿार सॼो ॾींहुं कीअं पिया वक़्तु गुज़ारीनि पियो सॼो ॾींहुं हू खेॾनि पिया रांदि हरू भरू मिटी में खेॾनि पिया सुबुह जो घरों निकिरी वञनि सुबुह जो 12 बजे ॻोठ मोटनि जेकॾहिं अॻु में मास्तर हुयो 7 महीना ॿार वेंदा स्कूल साफ़ सुथरा लॻा पिया हींअर हिननि जो तालीम मुकम्मल ख़तमु आहे हीअ त ॿार मुकम्मल 50 ॿार आहे 400 ॿार को मथे आहिनि ॻोठ में अञा ॿार इलाही ॿार वयल न ईंदा ॿार इंशाल्लाह आया ते चवां साईं खे असांखे वधीक अपील आहे एक्शन खणे न त असां मजबूर थी किथे धरणो हणंदासीं कोर्ट वटि वेंदासीं चवां ॿार वठी असां किथे वञी तालीम खातियार ते केस कंदासीं या कुझु न कुझु वर्कर कंदासीं साल थी विया आहिनि कुझु बि नथा कनि मजबूरन थी असांखे सेवण कोर्ट में वञिणो पवंदो मुकम्मल ई ॿार जेके बि आहिनि 200 ॿार असां उते वठी वेंदासीं उते धरणो वञी हणंदासीं असां पंहिंजे हक़ लाइ पाण खे भली शहीद थिए पंहिंजो हक़ आहे हिननि जी मुकम्मल तालीम ख़तमु आहे ॿारनि जी ॻोठ आहिनि 1000 इलेक्शन वोटनि खां मथे आहे ॻोठ सफ़ी तले में पोइ परदा ॾेई इलेक्शन कराईंदा आहिनि हिन ॻोठ खे परदा ॾेई इलेक्शन थींदी आहे कंहिं बंदि कमरनि में कंहिं छामी थींदी आहे हीअ बिल्डिंग ख़तमु आहे हीअ पीपल पार्टी जी हुकूमत आहे 15 साल थी विया आहिनि ॻोठ सफ़ी तले वोट ॾिनासीं पीपल पार्टी खे पोइ बि असांखे को बि शोर काश नथो ॾे न बिजली सेट हले न पाणी पीअण जो आहे को बि सहूलियत न आहे